पार्टी ऐं कराची सिटी अलायंस 13 सेप्टेम्बर ते ऐलानियल हड़ताल जी हिमायत करे छॾी। पीर पागारे पारां हुरनि खे हड़ताल जी कामयाबी लाइ भरपूर किरदार अदा करण जो हुकुम। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे 13 सेप्टेम्बर वारी हड़ताल खे कामयाब बणाइण लाइ हुरनि खे भरपूर किरदार अदा करण जो हुकुम ॾिनो आहे। कराची में फंक्शनल लीग मुस्लिम लीग जे सरबराह पीर पागारे सां SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं भरचुंडी शरीफ जे पीर मियां अब्दुल मन्नान धारदार मुलाक़ात कई। पीर ऑफ भरचुंडी मियां अब्दुल मन्नान फंक्शनल लीग में शमूलियत जो ऐलान पिण कयो। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह पीर पागारे सां मुलाक़ात दौरान हड़ताल जी हिमायत करण ते संदसि थोरा मञिया। पीर पागारे समूरनि हुरनि ऐं फंक्शनल लीग जे कारकुननि खे 13 सेप्टेम्बर वारी हड़ताल खे पुरअमन तरीक़े सां कामयाब बणाइण जो हुकुम ॾिनो। जलाल महमूद शाह चयो त 13 सेप्टेम्बर वारी हड़ताल दौरान जेकॾहिं को बि जलाउ घेराव जो वाक़ियो पेश आयो त उन जी ज़िम्मेवार धमकियूं ॾींदड़ पार्टी हूंदी।